सचो सतरंग। पंज साहब परम प्यारे राजकुमार मनोज कुमार ऐं सदन परिवार जे प्यार सां परम प्यारे सौरभ जे शुभ विवाह जी ख़ुशी में रचायल अॼु हिन सुहाने सत्संग समारोह में शामिल थिया आहियूं। सोनी प्यार भरी घड़ियुनि में परम प्यारे राजकुमार मनोज कुमार सदन परिवार ऐं सभिनी भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत खे पूज्य डेवरी साहब संत सतराम धाम राणकी साहब जी तरफ़ां आशीर्वाद शुभकामनाऊं ऐं वाधा। इंसान जे जीवन में जेतिरा भी ख़ुशियुनि भरिया मौक़ा ईंदा आहिनि उन्हनि में शादी या विवाह जो मौक़ो सभ खां वधीक ख़ुशियूं खणी करे ईंदो आहे। उहो इन करे छाकाणि त इहो मिलण जो मौक़ो हूंदो आहे, इहो गॾिजण जो मौक़ो हूंदो आहे, इहो प्यार जो मौक़ो हूंदो आहे ऐं इहो पवित्रताई जो मौक़ो हूंदो आहे। इहो मौक़ो इंसान खे जीवन भर सुखनि सां भरण जो मौक़ो हूंदो आहे। छाकाणि त इहो ई मौक़ो हूंदो आहे जंहिंमें ॿिनि ॼणनि मिलण सां ॿ घर मां वधी करे 200 घर हिक ॿिए जा माइट रिश्तेदार ऐं साथी बणिजी वेंदा आहिनि। ऐं इंसान जी नेचर हमेशह मिलण वारी रहंदी आहे त जीअं हू मिलण में ख़ुशि थींदो आहे, टुटण में ख़ुशि न थींदो आहे। ॿ दोस्त, ॿ साथी, ॿ रिश्तेदार किथे मिलन त हिक ॿिए सां प्यार सां मिलंदा, अंदर में आनंद जो लहरूं उथंदियूं। तंहिं करे इंसान जी नेचर में मिलण आहे, प्यार आहे, पर ठोड़ न आहे। इन जे करे असांजे धर्म में शादी जो मौक़ो आहे, पर हिकु दफ़े मिलण खां बाद वरी ठोड़ आहे ई न। यानी जीवन भर जो साथ। इन जे करे ई उनखे जीवन साथी करे मञियो वेंदो आहे। ऐं जीवन भर जो साथ वरी ख़ुशियुनि में तॾहिं भरबो आहे जॾहिं घर में नंढड़नि ॿारनि जो अचण थिए, उन्हनि जो आगमन थिए ऐं इंसान सभ खां वधि कोई प्यार कंदो आहे त पंहिंजे ॿारनि सां कंदो आहे। इंसान पंहिंजे ॿारनि जे लाइ कुझु बि करण जे लाइ तयारु थी वेंदो आहे। ऐं ॿारनि जी नेचर उथी वेठी तौर तरीक़ो अंदाज़ उहो माउ पीउ ते तमामु घणो असरु रखंदा आहिनि। हर हिकु माउ पीउ पंहिंजे ॿारनि खे चङो ॾिसणु चाहींदो आहे। जेकॾहिं असांजा ॿार चङा हूंदा त ज़िंदगी सुखनि सां गुज़रंदी आहे।
पर मालिक रहमत करे। अगर करे के ॿार जो ग़लत कदम कोई खॼियो त पोइ ज़िंदगी भर जो सरदार त बणिजी वेंदो। तंहिंजे करे असां पाण कीअं बि हुजूं, पर ॿारनि खे फिसलंदे कॾहिं बि न ॾिसी सघंदा आहियूं। ॿारनि जे लाइ असां कुझु बि करे गुज़रंदा आहियूं। इन करे इन शादी जे मौक़े खे पूरे प्यार ऐं पवित्रताई सां भरियो रहंदो आहे। इन मौक़े में असां ॾिसंदासीं हर तरफ़ खां असांखे प्यार ॾिसण में ईंदो। दोस्त, मिट, माइट, साथी, घर वारा, वॾा नंढा, सभु ख़ुशि ॾिसण में ईंदा। ऐं घर में जेके बि महिमान ईंदा, ॿिया ईंदा, सभिनी लाइ इज़त, आदर, सन्मान उहो सभु हूंदो। ऐं शादी जो ई मौक़ो हूंदो आहे जेको इंसान खिलंदड़ चेहरे ऐं पहकंदड़ मुंहं सां हिक ॿिए खे वाधायूं ॾेई करे मिलंदो। ऐं जी जो प्यार ऐं ख़ुशी जो मौक़ो हूंदो आहे, वरी जेतिरी ख़ुशी ऐं प्यार हूंदी आहे उन में ओतिरो ई पवित्रताई जो ख़्यालु रखियो वेंदो आहे। उन जूं जेके बि रस्मूं, तौर तरीक़ा सभु थींदा आहिनि, उहे सभु प्यार ऐं पवित्रताई वारा थींदा आहिनि। हर हिकु रस्म में किथे मंत्रनि जो उच्चारण हूंदो, किथे का बहितर समझ भरियल हूंदी, किथे का चङी सोच भरियल हूंदी। लेकिन कोई बि अहिड़ी रस्म न हूंदी जेका इंसान जी चङाई जो उबतड़ हुजे। इन करे उनमें पवित्रताई जो ख़ासि ख़्यालु रखियो वेंदो। जॾहिं मंडप सजंदो आहे त पोइ सभु ख़ुशी सां गॾु थींदा आहिनि, पर पूरो मंत्रनि जो गान थींदो रहंदो आहे। बहितर सिख्याऊं मिलंदियूं आहिनि, सम्झाइयूं मिलंदियूं आहिनि। सम्झाइण जो ऐं सिख्याउनि जो मक़सदु हूंदो आहे, मंत्रनि जो मक़सदु हूंदो आहे त जीवन जी शुरूआति ख़ुशियुनि सां, हर्ष उल्लास सां हुजे, पर उनमें सिर्फ़ मनमानी न हुजे। यानी उन ग़लत का राह रवी ज़िंदगी में न अचे। छाकाणि त आम इंसान जॾहिं ख़ुशियुनि में या वधण में वधंदो आहे त पोइ उन ते अहंकार या ग़लति भाव हावी थी वेंदो आहे। तंहिंजे करे जॾहिं जीवन में ख़ुशियूं अचनि त पोइ चङाइनि जो, रीतुनि रस्मुनि जो, मंत्रनि जो मक़सदु हूंदो आहे त उन वक़्तु ख़ुशियुनि में पाण खे अञा बहितर करणु, जीअं पेर फिसले न। जेको पेर न फिसले, ख़ुशियुनि में जीवन बहितर हुजे, उनजो कारण जेतिरो पंहिंजो पाण खे पहुता रखणु हूंदो आहे, उनखां कई गुना वधीक हक़ीक़त में उनमें पंहिंजे ॿारनि जी समझ समायल हूंदी आहे। छाकाणि त शादी जे मौक़े जो मक़सदु ई हूंदो आहे त ख़ानदान जो वाधारो, यानी जेके ॿार अचनि उहे बहितर थियनि। इन्ही जे करे असांजे माहौल, समाज, मुआशरे या धर्म में जॾहिं बि प्रेगनेंसी थियण वारी हूंदी आहे या थींदी आहे त उन वक़्तु ख़्यालु तमामु घणो रखियो वेंदो आहे। जेको असांखे चयो वेंदो आहे
त उन वक़्तु उनजी दिलि न रंजायो, उनजी हर ॻाल्हि पूरी कयो, उनखे घणी परेशानी न अचे। उनजो कारण उन औरत सां न हूंदो आहे, उनजो कारण हूंदो आहे जेको अंदर ॿार आहे उन ते असर अंदाज़ थींदो। जेकॾहिं घर में ख़ुशी हूंदी, प्यार वारो माहौल हूंदो, त पोइ जेको ॿार पैदा थींदो उहो बिल्कुलु सेहतमंद, बहितर सोच वारो थींदो, उहो ख़ुशियुनि वारो थींदो। जेकॾहिं घर जो माहौल, खाधो पीतो बहितर हूंदो, त पोइ ॿार जी जेका सोच थींदी उहा पॉज़िटिव थींदी। ऐं जेकॾहिं घर में जेका उन ॿार जी माउ हूंदी, या घर में कंहिं क़िस्म जो कोई दबाव न ईंदो, उनखे परेशान न कयो, ख़ौफ़ न थींदो, त पोइ जेको ॿार पैदा थींदो उनखे डप ड्रिया न थींदो ऐं हू बहितर अंदाज़ सां पंहिंजे जीवन खे गुज़ारींदो। तंहिंजे करे ऐं जेकॾहिं घर जो माहौल प्यार वारो, बहितर अंदाज़ वारो ऐं चङे ॻाल्हाइण वारो हूंदो, त पोइ जेको ॿार थींदो उनजे ॿुधण जी, ॻाल्हाइण जी ऐं सम्झ जी शक्ति वधंदी आहे। असां ॾिसंदा आहियूं हिकु ॻाल्हि अॼुकल्ह आम थी वई आहे, त जेके ॿार पैदा थींदा आहिनि उहे के कमज़ोर थींदा आहिनि। घणनि खे अखियुनि जी तकलीफ़ थींदी आहे अॼुकल्ह ॿारनि खे, अॻे एतिरी न हूंदी। ॿारनि जी नज़र ते तमामु घणो असर पवणु शुरू थी वियो आहे ऐं घणो ॿारनि जे कननि ते बि असर पवणु शुरू थी वियो आहे। जेके ॿार आहिनि घटि ॿुधंदा आहिनि, अहिड़ा ॿार बि काफ़ी पैदा थींदा आहिनि। ॿुधनि, ॾिसणु ऐं टी ॻाल्हि जेका आम ईंदी आहे उहा ईंदी आहे ॻाल्हाइण जी। त ॿार जेके ॻाल्हाईंदा आहिनि उनमें हू या त न ॻाल्हाए सघंदा आहिनि या हिचकिचाहट थींदी आहे। ऐं या वरी जेके ॿार हूंदा आहिनि उहे एतिरा त कमज़ोर पैदा थींदा आहिनि जो उनखे वरी पहुचण ताईं काफ़ी महिनत लॻंदी आहे। त उनजो कारण सिर्फ़ु इहो हूंदो आहे त जॾहिं घर जो माहौल घणे गोड़ ऐं घमसान वारो हुजे, जिते आवाज़ ज्यादा हुजे, थोड़ी थोड़ी ॻाल्हि ते क्रोध, कावड़ ऐं गुस्सो हुजे, जिते रड़ियूं ऐं शोर ज्यादा हुजे, त उन माहौल में जेको ॿार पैदा थींदो आहे माउ खे उनजे ॿुधण जी ॾाढी कमी रहिजी वेंदी आहे। उहो ॿुधी न सघंदो आहे। जे गोड़ घमसान में असांखे कोफ़त थींदी आहे, ॿुधी न सघंदा आहियूं, चवंदा आहियूं जान छुॾे, मथो फिरंदो आहे। साॻे नमूने ॿार ते उहो प्रेगनेंसी में असरु थींदो आहे ऐं इन करे जंहिं घर में गोड़ घमसान ऐं शोर हूंदो उते ॿार में ॿुधण जी कमी ज़्यादा थी वेंदी आहे। तंहिंजे करे जॾहिं बि असां ॾिसंदा आहियूं कोई ॿार ॼमंदो आहे, जेकॾहिं छोकिरो ॼमंदो आहे त ठीकु आहे, पर पुराणे दौर खां हिकिड़ी रस्म आहे त जॾहिं का छोकिरी ॼाईंदी आहे त उनखे मुंडी वात ते रखी वेंदी आहे। अॻे इहो आम रवाजु हूंदो असांजे समाज में। जॾहिं छोकिरी ॼाईंदी त मुंडी लाहे करे जो मुंहं ते रखंदा। मुंडी जो मक़सदु ॿियो न हूंदो
सिर्फ़ु इहो हूंदो त जीअं जो मुंहुं नंढो थिए, यानी ॻाल्हाइण जो अंदाज़ घटि थिए। मर्द त ॿाहिरि हलियो वेंदो, ॻाल्हाए फलाए ईंदो, कुझु बि न थींदो। लेकिन घर में गोड़ घमसान हूंदो, औरत जो आवाज़ ज़्यादा ईंदो, त पोइ जेको उनखे ॿार पैदा थींदो, उहो जेको आहे त ॿुधण जी शक्ति विञाईंदो। तंहिंजे करे ॻाल्हाइण जो अंदाज़ जंहिं घर में बि प्यार वारो ऐं हेठियां हूंदो, उन घर में ॿार कॾहिं बि ॿोड़ो या बहिरो न थींदो। ऐं जिते ॿी ॻाल्हि थींदी आहे, अॼुकल्ह स्पीच थेरेपी ॾाढी थी वई आहे, छाकाणि त ॿार खे ॻाल्हाइण में ॾाढी तकलीफ़ थींदी आहे। उनजो कारण इहो हूंदो आहे त जिथे बि मथे जो खन यानी फड़ी कंघी उहा हद खां वधीक हुजे ऐं फैशन हद खां वधीक हुजे, त पोइ जेको मथे ते असरु पवंदो आहे उहो ॿार खे गूंगो कंदो आहे। उनजो असरु ॿार जे ॻाल्हाइण ते पवंदो आहे। तंहिंजे करे असां वटि शुरू खां नेम, ध्यानु, सिमरन, जाप उहो असांजे घरनि में हिकिड़ो आम रखियो वियो त घरनि में पूजा पाठ इहा लाज़मी हुजे पई। कुझु वक़्तु वेही करे नेम, ध्यानु, सिमरन करे, जाप करे, पूजा करे, पाठ करे, घर घर में जेको मंदर जो रवाज उहो इन करे त जॾहिं असां नेम, ध्यानु, सिमरन, जाप कंदा आहियूं कुझु वक़्तु वेही करे, त पोइ उनमें हिकिड़ी नेचुरल ब्यूटी पैदा थींदी आहे, चहिरे ते पंहिंजो पाण नूर महकंदो आहे। ऐं जॾहिं असांजे चहिरे ते नूर महके, पंहिंजी नेचुरल ब्यूटी एतिरी घणी हुजे जो असांखे ॿी ब्यूटी जी एॾी ज़रूरत बि न पवे, त पोइ जेको नूर जो चहिरो ॿरंदो आहे, महकंदो आहे, त पोइ उहो जीवन खे ख़ुशियुनि ऐं ख़ुशहाली सां भरे सघंदो आहे ऐं पोइ उते करे दुख दर्द ऐं कष्ट न ईंदो आहे। तंहिंजे करे जॾहिं असांजो नेम, ध्यानु, सिमरन, पूजा पाठ घर में न थींदी आहे, त पोइ असां जॾहिं चहिरे जी उहा ख़ूबसूरती न रहंदी आहे, त पोइ आर्टिफिशियल चहिरे खे बनाइण जी कोशिशि कंदा। ऐं पोइ जीअं ई असां चहिरे खे, मथे खे घणो खणींदासीं, घणो हलंदासीं, सिधी सी ॻाल्हि आहे थप्पड़ में लॻंदो, त पोइ उनजो असरु ॿार ते पवंदो आहे, जंहिंजे करे उहो गूंगो थींदो आहे। ऐं जेकॾहिं घर में क्रोध, कावड़ हुजे, त पोइ उनजो असरु या खाधो पीतो सही न हुजे, त पोइ अखियुनि ते पवंदो आहे। इन करे ॿारनि ते चश्मा तमामु जल्दी चढ़ी वेंदा आहिनि। तंहिंजे करे शादी जो माहौल जेको बि आहे, उनखे जेतिरो ख़ुशियुनि सां मल्हायो वेंदो आहे, ओतिरो ई उनखे प्यार सां गॾु पहुतरताई सां मल्हायो वेंदो आहे। त जीअं घर में ख़ुशियूं, प्यार, मोहबत उहो सदाई रहे, पर उन सां गॾु पहुतरताई ऐं बहितरी ज़रूरु रहे। छाकाणि त घोट ऐं कुंवार जे मिलन में जंहिंमां ॿार थिए, उनमें एतिरो त कुदरत जी रहमत भरियल हूंदी आहे त जॾहिं ॿार थींदो आहे, त उन में ॿिन्ही जी नेचर ॿार में ट्रांसफर थींदी। जहिड़ी माउ पीउ जी नेचर हूंदी, उहा ॿार में दाख़िल थींदी, ऐं ॿार उन सुभाउ जो ऐं ओड़ो थींदो जेका उन वक़्तु उन्हनि जी सोच हूंदी। ऐं उन में ईअं प्यार भरियल हूंदो आहे, नेचर भरियल हूंदी आहे, जीअं हिकिड़ो ॿिज, जेको नंढो ॿिज हूंदो आहे, जॾहिं पोखिबो आहे त ॾिसण में हिकिड़ो नंढो ॿिज थींदो आहे, उनजी का अहमियत कोन थींदी, पर उन नंढड़े ॿिज में पूरो वण समायल आहे। न सिर्फ़ु वण समायल आहे, वण जो फल समायल आहे, फल सां गॾु उनजा ख़ूबसूरत पता समायल आहिनि, उनमें ॿूर समायल आहे,
उन फल जी खटियास ऐं मिठास समायल आहे, उनजी टेस्ट समायल आहे। ॾिसण में हिकु ॿिज आहे, पर ॿिज में पूरो वण जा पत्ता, उनजो रंग रूप अंदाज़, उन फल जी खटियास मिठास सभु कुझु उनमें भरियल आहे। त साॻे नमूने जॾहिं ॿार पैदा थींदो आहे त पोइ जेके माउ पीउ जी नेचर सोच सम्झ हूंदी उहा सॼी ॿार में ट्रांसफर थींदी। उहे जीन्स जेके नी माउ पीउ जा दाख़िल थींदा आहिनि ॿार में। तंहिंजे करे शादी जे मौक़े खे जेतिरो ख़ुशियुनि सां मल्हायो वेंदो आहे ओतिरो ई पवित्रताई जो ख़्यालु कयो वेंदो आहे। उनजो इहो मक़सदु न हूंदो आहे कोई सिर्फ़ु उन हिकु ॾींहुं लाइ घड़ी खण जे लाइ, न न, उन वक़्तु यानी असांजो जीवन भर ख़ुशियुनि सां गुज़रंदो ऐं ज़िंदगी भर असां पंहिंजे जीवन खे प्यार ऐं पवित्रताई यानी इज़त ऐं मान सां गुज़ारींदासीं। ऐं पोइ जॾहिं ख़ुशियुनि सां गुज़ारींदासीं असां में झगड़ो पिटको गोड़ घमसान ग़लति भाव न ईंदो त पोइ कॾहिं बि असांजो ॿारु गूंगो बहिरो अखियुनि जो कमज़ोर दिलि ऐं दिमाग़ जो कमज़ोर कॾहिं पैदा थींदो ई न। ऐं जेतिरो असां ख़ुशी ऐं प्यार सां गुज़ारींदासीं त जेतिरो असांजो घर ख़ुशियुनि सां ॿिहकी उथंदो, पोइ जेको ॿारु ईंदो उहो एतिरो त मुस्कुराईंदड़ ऐं बहकंदड़ ईंदो जो पूरे संसार खे खुलाए छॾींदो, सॼे संसार खे ख़ुशियुनि सां भरींदो। तंहिंजे करे शादी जे मौक़े खे प्यार ऐं पवित्रताई जो बंधन चयो। पवित्रताई जो बंधन हूंदो आहे यानी पंहिंजी पवित्र सोच ॿार में दाख़िल कर, पंहिंजा पवित्र ऐं प्यार भरिया वीचार पंहिंजे ॿारनि खे ॾियण ऐं पोइ जेके ॿार बहकनि त पोइ जीवन सॼो ख़ुशियुनि सां भरिजी वञे। ऐं असांजे ॿारनि ते ईअं असरु पवंदो आहे जीअं साईं मेहरदास जो मिसाल आहे। साईं सतरामदास साहिब जे नंढा ॿार पुटरा जॾहिं साईं जन संसार छॾियो उन वक़्तु उनजी उमिरि 2.5-3 साल ऐं 4.5 साल जी उमिरि में त साईं मेहरदास संसार छॾे ॾियो। पर जॾहिं साईं जन संसार छॾियो तो उनजी उमिरि सिर्फ़ु 2.5-3 साल हुई, पर उन वक़्तु बि 3 सालनि जी उमिरि में बि पंहिंजो धोती चोलो पाए इज़त सां वेठो हूंदो ऐं जेको चवे उहो थींदो, जंहिंखे आशीर्वाद ॾे। हिकिड़े ॾींहुं गर्मी हुई, ॾींहुं तलो हुयो, भगत साहिबु ज़रवरनि खां आयो, गरम ॾींहुं जो जीअं आयो हिकदमि साईं मेहरदास पुछियोसि, अदा चवंदो भगत साहिब खे, चवंदा हे मां गर्मी में आयो आहियां, शाम जो कोन आहे। चवंदो छा हुयो त ज़रवरनि वियुमि, सुबुह जो भाई जाड़ो उनखे यंग में नासूर थियो आहे, सो डॉक्टर खे सिविल सर्जन खे ॾेखारियोसीं, उन चयो त कैंसर में बदिलजी वियो आहे, तंहिंजे करे जंग कटणी पवंदी। इन करे घर में ॿियो को हाल कोन हो, पोइ इन करे सोचे करे सखर वञी करे जंग कटाइणी आहे, ॿियो को जो इलाजु कोन्हे। चयोसीं बसि 1.5 साल जो मथो टेके आशीर्वाद वठी करे पोइ उनखे वठी वञा होॾे। त जीअं हुन भगत साहिबु चयो, चयोसीं जंग कटाइण जी आहे। पोइ साईं मेहरदास खिलियुसि, चए न पोइ बाबा जे चवंदा त जंहिंखे जंग में ज़ख़्म हुजे पोइ संगत जे लाइ जेका थाधल घोटड़ी आहे उनजो जेको खून बचंदो आहे उहो खणी करे ॿधी छॾिजे त पोइ इहो फट ख़तमु थी वेंदो आहे, पोइ जंग छो कटाई। ऐं भगत साहिबु वचन खणण जो त मोर त उन चयो हा साईं पोइ ईअं सही आहे। उन वक़्तु जड़ाराम खे उते राड़की साहिब में रहाए करे जेका संगत जे लाइ गर्मी में थाधल घोटड़ी उहे फोग जेको बचे ॿधी छॾियसि ऐं 4-5 ॾींहं ॿधे
तो सॼो जंग सही जंग थी वई, करे ज़ख़्म जो निशान बि न बचो, आख़िरी दम ताईं ठीकु हूंदे कुझु बि कोन, सदाई बहे रहियो। त हिकिड़ो 4 सालनि जो ॿारु, उनखे कहिड़ी तपस्या उन कई हूंदी, कहिड़ा सिमरन कया हूंदे, कहिड़ा जाप कया हूंदे। 4 साल जे ॿारु कयो बि छा हूंदो, पर उनखे जेका उहा शक्ति या आसीस हक़ीक़त में उनखे जेम्स मिलिया, उनखे सचे साईं जी जेका रहमत मिली, हक़ीक़त उहा में जेम्स भरियल हुया, जंहिंजे करे जेके आशीर्वाद ॾियो जो कमु थी वियो। तंहिंजे करे जहिड़ी असांजी नेचर हूंदी, जहिड़ी असांजी सोच हूंदी, उहा ॿार में दाख़िल थी। तंहिंजे करे शादी जे मौक़े खे ख़ुशियुनि सां गॾु, प्यार सां गॾु, पवित्रताई सां मल्हायो वियो। ऐं असां सभु इंसान जेके ई आहियूं, असां जेतिरो पाण ख़ुशि रहणु चाहींदा आहियूं, ऐं जीअं ई ॿार पैदा थींदा आहिनि असां ॾिसंदा आहियूं, असांजूं ख़ुशियूं हिकदमि ॿार में ट्रांसफर थी वेंदियूं। जीअं माउ पीउ जा जीन्स ॿार में ट्रांसफर थींदा आहिनि, तीअं ॿार जे पैदा थियण सां सभु ख़ुशियूं बि ॿार में दाख़िल थी वेंदियूं। त जीअं ई ॿारु ईंदो आहे, उन वक़्तु पोइ पंहिंजूं ख़ुशियूं यादि कोन हूंदियूं, असां ॿार खे ख़ुशि ॾिसी करे ख़ुशि थींदा। ॿार खे खणंदासीं, उनखे ॾिसंदासीं, उनखे खेॾाईंदासीं, पोइ जीअं जीअं ॿार खे खाराईंदासीं वेंदा, तीअं तीअं पंहिंजो खाधो विसरंदो वेंदा। जीअं जीअं ॿार खे प्यारु कंदासीं वेंदा, तीअं तीअं पंहिंजो पाण खे भुलिजंदा वेंदासीं। इंसान जी नेचर आहे, हर हिकु इंसान जी नेचर आहे। त जीअं ई ॿारु ईंदो, असांजे घर जूं ख़ुशियूं बसि ॿार में दाख़िल थींदियूं वेंदियूं। छाकाणि त जीअं जीन्स ट्रांसफर थी विया, तीअं ॿार में ख़ुशियूं असांजूं ट्रांसफर थी वियूं। ऐं असां हमेशह पंहिंजे ॿारनि खे ख़ुशि ॾिसणु चाहींदा। ऐं जेकॾहिं असांजा ॿार ख़ुशि हूंदा, उनजी नेचर, उथी वेठी, तौर तरीक़ो, सिहत, हेल्थ सभु कुझु सही हूंदी, त पोइ असांजो जीवन पंहिंजो पाण ख़ुशियुनि सां बहिकी करे उथंदो। तंहिंजे करे असांजो माहौल अहिड़ो हुअणु खपे जंहिंमें कोई बि ॿारु ॾकण वारो, कमज़ोर, बहिरो, गूंगो या अखियुनि जो कमज़ोर, उहो कॾहिं बि न हुजे। ऐं असांजा ॿार कमज़ोर तॾहिं न थींदा जॾहिं असां पंहिंजे घर जे माहौल खे बहितर कंदासीं। अगरि असां घर में गोड़ गमशान न हूंदो त कोई ॿारु बहिरो पैदा न थींदो। घर में नेम ध्यानु सिमरन जाप हूंदो त कोई ॿारु अखियुनि में कमज़ोर पैदा न थींदो। असांजे घर में जाप ध्यानु उहा नेचुरल ब्यूटी हूंदी त कोई ॿारु गूंगो पैदा न थींदो। तंहिंजे करे असां पंहिंजे घर जे माहौल खे उहो ख़ुशियुनि सां ऐं प्यार वारो बणाए। ऐं जेकॾहिं घर जो माहौल मनमानी वारो थियो, असां कंहिंजी परवाह न कईसीं, वॾनि जी इज़त न कईसीं, आदर न कईसीं, साम्हूं वर्दी ॾिनीसीं, उनजी पंहिंजी मर्ज़ी सां मनमानी कईसीं, त पोइ जीअं असां कंदासीं त जेको ॿारु पैदा थींदो, पोइ उनखे लज ऐं शर्म न थींदो, निर्लज पैदा थींदो। पर जेकॾहिं वॾनि जे लाइ इज़त हूंदी, आदर हूंदो, बहितरी हूंदी, त ॿारु एतिरो लॼावानो, एतिरो प्यार वारो थींदो जो हू जेका असांखे मौज में इज़त ऐं आदर ॾींदो, असांजो जीवन सदाई बहिकी उथंदो, असांजो जीवन सदाई ख़ुशियुनि सां भरिजी हलंदो, बहितर थींदो। तंहिंजे करे अॼु जो मौक़ो जेतिरो पंहिंजो पाण खे ख़ुशियुनि सां भरण जो मौक़ो आहे, जेतिरो पंहिंजो पाण खे हर्ष व उल्लास जो भरण जो मौक़ो आहे, ओतिरो ई पंहिंजे पूरे जीवन खे ख़ुशियुनि सां भरण जो मौक़ो आहे। छाकाणि त असांजो जीवन उहो ॿारनि सां भरियल हूंदो आहे। जीअं ई ॿार ईंदा आहिनि, असांजूं सभु ख़ुशियूं ॿार में ट्रांसफर थी वेंदियूं आहिनि, ऐं पोइ असांजा ॿारनि में ई असांजो जीवन समायल हूंदो आहे। ऐं ॿारनि खे असां हमेशह ख़ुशि ॾिसणु चाहींदा आहियूं। इन करे शादी जे मौक़े वांगुरु
असांजे जीवन में ख़ुशियूं हुजनि, प्यार हुजे और उन सां गॾु पवित्रताई हुजे। पवित्रताई जो मक़सदु मान मर्यादा इज़त शान ऐं बहितरी हुजे। ऐं उहो मान मर्यादा इज़त शान ऐं बहितरी असांजे घर में जॾहिं हर रोज़ नेम ध्यानु सिमरन पूजा पाठ बहितर सोच हूंदी त पोइ असांजो चहिरो सदाई बहकंदो रहंदो, हर चहिरो नूर सां बहकी उथंदो ऐं पोइ उन जीवन में जेका रोशनी फैलंदी त पोइ घर में सदाई ख़ुशी ऐं ख़ुशहाली ईंदी ऐं जीवन भर बदहाली असांजी ज़िंदगी में न ईंदी ऐं पूरो जीवन ख़ुशियुनि सां बहकंदो ऐं अॻिते मालिक जी रहमत यानी लोक ऐं परलोक ॿई संवरंदी। असांजो घर स्वर्ग बणिजी वेंदो, जिते असां संसार में बि स्वर्ग में हूंदासीं ऐं जॾहिं अहिड़े माहौल में मालिक जी रहमत मिलंदी त अॻिते बि स्वर्ग हूंदो, यानी सुख ऐं स्वर्ग असांजो जीवन बणिजी वेंदो। साची प्यार भरी घड़ियुनि में उन सचे सतगुरुदार उन ईश्वरदार इहा ई अल्तजा अरदास ऐं वेनती त प्यारे सौरभ सां गॾु मालिक असां हर हिक खे अहिड़ी सुमत ऐं रहमत बख़्शे जो हुनजो जीवन सदाई ख़ुशी प्यार ऐं पवित्रताई सां बहकंदो रहे। ऐं इन प्यार भरे मौक़े ते परम प्यारे राजकुमार मनोज कुमार संदन परिवार ऐं तव्हां सभिनी भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत खे पूज्य डेवरी साहब संत सतराम धाम राणकी साहब जे तरफ़ां इहा ई आशीर्वाद त सदाई सदाई इन मौक़े वांगुरु बहकंदा खिलंदा ख़ुशि ऐं ख़ुशहाल रहो। सचो सतराम, सचो सतराम, सचो सतराम।